अखिल कुरैशी ना रखंदुसि, मां रफ़ी किशन सां रखंदुसि, मां कॉलेज जो खणंदुसि, छाकाणि त मां वाक़िफ़ था हिन शयुनि ते स्टेज खे वधीक बहितर केरु थो ॼाणे ऐं कहिड़ा माण्हू करे सघनि था। बाक़ी तव्हां बास आहियो, तव्हां धणी आहियो, तव्हांजी मर्ज़ी जीअं जेको बि तव्हां फ़ैसिलो कंदो तव्हांखे पंहिंजो अख़्तियार हूंदो। बाक़ी मां घटि में घटि इन शइ जो यादि आहे, तव्हां कमु कंदड़ माण्हू आहियो, तव्हांखे इहा ख़बर हुजणी घुरिजे त केरु माण्हू कमु करे थो। असां वटि ॿ तालुका जामशोर ज़िले में आहिनि कोन, ठीकु आहे। चइनि तालुकनि ते मुश्तमिल ही ज़िलो जामशोर आहे, जंहिंमें थाणे बुलाखनि को आर्टिस्ट कोन्हे। सेवण जे कंहिं दोस्त तव्हां वटि स्क्रिप्टी जमा न करायो, फ़क़ति ॿ तालुका आहिनि, ठीकु आहे। हिकु मांझंदि, ॿियो जामशोर ओचड़ी, ठीकु आहे। असां वटि 4-5 आर्ट सर्किल उन ऑर्गेनाइज़ेशन में बि कमु कनि थियूं। सनाई असांजे इलाइक़े में मेन माण्हू आहे, उनजे ई शहर में हुनजो पंहिंजो पुटु अलॻि डायरेक्शन में कमु करे पियो सुनील, उनजो शागिर्दु उस्ताद आहे शाहनवाज़ शाहनी, जेको पंहिंजे अलॻि आर्ट सर्कल तहत स्टेज ड्रामा करे थो।